याद रखियो मुशरिक से अल्लाह की नफ़रत है, जो मुशरिक से दोस्ती रखे ऐं जंहिंजो इहो ख्याल होजे फिलाणो दोस्त नाराज़ थी वेंदो, फिलाणो रिश्तेदार नाराज़ थी वेंदो, फिलाणो माण्हू जंहिंजो मूं ते वॾो एतबार आहे मूंसां रिश्ते की ॻाल्हि कई अथसि, जेकॾहिं आउं नथो रिश्तो कयां मूंखां नाराज़ थी वेंदो, हीउ मसइलो थी वेंदो, फिलां मसइलो थी वेंदो। यादि रखिजो इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो केॾा मसइला थी वञनि पर तौहीद में लचक न ॾेखारिजो, बाहि में उछलाए वञे क़बूल कजो, तौहीद में हेठाई न ॾेखारिजो, को बि लचक न हुजे तौहीद में। जेकॾहिं क़ौम वारा कढी छॾीनि पूरी बिरादरी हिकिड़े पासे थी वञे तॾहिं बि मुशरिकनि सां लाॻापा न रखिजो, का बि तौहीद में लचक न हुजे। हर पैगंबर जी इहा दावत हुई, अॼु असांजी बि इहा दावत आहे, तौहीद परस्त खे पंहिंजो दोस्त सम्झो, तौहीद परस्त खे पंहिंजो सजन समझो, तौहीद परस्त सां रिश्तेदारियूं बि कयो, मुहब्बतूं बि कयो, उन्हनि जो दावतूं बि कयो, पर जेको तौहीद परस्त न आहे मुशरिक आहे। दलील आउं पेश करे चुको आहियां, क़ुरान चए थो त ईमान वारनि में जेके मुहम्मद अरबी ते ईमान आणण वारा आहिनि उन्हनि में मुशरिक पैदा थींदा। कहिड़ा मुशरिक आहिनि? जेके दरगाहुनि ते किरियो था पवनि, सजदा था कनि, रुकू था कनि ऐं उन खां पोइ हर वक़्तु उन्हनि जी दावत में दीन जी दुश्मनी, नमाज जी दुश्मनी, इस्लाम जी दुश्मनी, मोहम्मद अरबी से दुश्मनी, सैयदना इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जो पैगाम उनके ठुकराइण, हर पैगंबर की दावत के ठुकराइण ऐं सैयदना अबू बकर सिद्दीक़ खुलफाए राशिदीन उन्हनि सां नफ़रत। अॼु 24 जून ते बि हिकु बदबख्त थियो, उन्हें सैयदना अबू बकर सिद्दीक़ ऐं सहाबा जे बारे में शहनशाह नकवी बकवास कई, उन्हनि जो को दीन सां ताल्लुक़ न आहे। जेॾीमहिल दीन सां ताल्लुक़ रखनि, जेॾीमहिल तौहीद परस्त थी वञनि, ईमान जो इज़हार कनि, अल्लाह सां सचा थी वञनि, गुनाह जो मामिलो अलॻि आहे, तौहीद जो मामिलो अलॻि आहे, त पोइ असांखे उन्हनि सां मुहबतूं बि करणु घुरिजनि, उन्हनि सां रिश्तेदारियूं करणु घुरिजनि। जेकॾहिं तौहीद में सचा न आहिनि, मुंहिंजे लाइ बि सचा न आहिनि, तव्हांजे लाइ बि सचा न आहिनि, कंहिं मुसलमान जे लाइ सचा न आहिनि। वज़्कुर फिल किताबि इब्राहीम इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या इज़ क़ाल लिअबीहि या अबति लिम तअबुदु मा ला यस्मअु वला युबसिर वला युग़नी अन्क शैआ या अबति इन्नी क़द जाअनी मिनल इल्मि मा लम यअतिक फत्तबिअनी अहदिक सिरातन सविय्या या अबति ला तअबुदिश शैतान इन्नश-शैतान कान लिर्रहमानि असिया रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम। काबिल एहतराम ख़वातीन व हज़रात, हम्द व सना का बाद अॼु उनवान असांजे ख़ुतबे जो सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत मुबारका। सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत न सिर्फ़ उन वक़्त जे माण्हुनि जे लाइ बल्कि तमाम कायनात जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन नमूनो बणाए छॾी। पहिरियां जेके पैगंबर गुज़रिया पंहिंजी उम्मत ॾांहुं ख़ासि आया ऐं पंहिंजी उम्मत खे दावत ॾिनऊं, पर इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम उहो पैगंबर आहे जंहिंजे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां बि इब्राहीम जी मिल्लत जी पैरवी कयो।
बे मकाम ते फरमाए वमन यरगबु अन मिल्लत इब्राहीम इल्ला मन सफिया नफ्स वलक़द इस्तफ़ैनाहु फ़िद दुनिया व इन्नहु फ़िल आख़िरति लमिनस सालिहीन। जै शख्स बेरगबती इख्तियार कई मिल्लत इब्राहीम का, दीन इब्राहीम का, उन्हें पंहिंजे पाण के बेवकूफ़ बणायो। यानी जेको शख्स मिल्लत इब्राहीम का बेरगबती इख्तियार करे वो बेवकूफ़ शख्स आहे। वलक़द इस्तफ़ैनाहु फ़िद दुनिया, असां उनखे पंहिंजी नुबूवत जे लाइ, पंहिंजी रिसालत जे लाइ दुनिया में मोकिलियोसीं ऐं आख़िरत जे ॾींहुं बि सालिहीन में उन्हनि जो शुमार थींदो। तो सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम अज़ीम पैगम्बर आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खुल्लत जो दर्जो अता कयो। खुल्लत जो दर्जो पंहिंजो दोस्त अल्लाह रब्बुल आलमीन करार ॾिनो। वत्तख़ज़ल्लाहु इब्राहीम ख़लीला, अल्लाह रब्बुल आलमीन बणाए छॾियो इब्राहीम के पंहिंजो दोस्त। या क़ुरान मजीद जी आयत आहे। इहो खुल्लत जो जेको दर्जो, दोस्ती वारो दर्जो ऐं ख़ासि दोस्ती, खुल्लत जी माना हूंदी आहे ख़ासि, ख़ासि दोस्त खे चइबो आहे ख़लील। इहो दर्जो सिर्फ़ु ॿिनि पैगम्बरनि खे हासिलु थियो। हिकु पैगम्बर सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं ॿियो इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया जेकॾहिं दुनिया में आऊं कंहिंखे ख़लील करार ॾियां त उहो अबू बकर सिद्दीक़ आहे, पर अल्लाह साईं मूंखे पंहिंजो ख़लील बणाए छॾियो आहे। इन करे ख़लील में का शराकत नथी थी सघे। त ख़लील जे दर्जे में ॿिए खे बि रखिजे। ख़लील जी माना हूंदी आहे अकेलो ख़ासि दोस्त। त उहो अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे पंहिंजो दोस्त बणाए छॾियो। इन जे करे आऊं इब्राहीम खे ख़लील करार नथो ॾेई सघां। मोहब्बत त वॾी हुई सैयदना इब्राहीम सां, पर इहो दर्जो अल्लाह रब्बुल आलमीन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे अता कयो ऐं सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे बेशुमार फ़ज़ाइल, मक़ाम, मर्तबो सैयदना इब्राहीम जो क़ुरान मजीद में बयानु थियो। तमामु घणो तज़किरो मिले थो। हिकु सूरत जो नालो ई इब्राहीम आहे, जंहिंमें सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी तौहीद खे बयानु कयो वियो। सूरत मरियम में भी इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी तौहीद के बयान किया वियो। तो अॼु मौज़ू असांजो इहो आहे त जेका अल्लाह रब्बुल आलमीन सीरत बयान कई सैयदना इब्राहीम जी, उहा सीरत क़यामत ताईं माण्हुनि जे लाइ नमूनो ऐं आइडियल आहे। जीअं इमामुल अंबिया जे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, तव्हांजे लाइ बहितरीन ज़िंदगी गुज़ारण जो नमूनो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। छो? हिन उम्मत जो पैगम्बर, पेशवा, आख़िरी पैगम्बर, सभ खां वधीक पैरवी अल्लाह जी ज़ात खां पोइ इमामुल अंबिया जी आहे। ऐं इमामुल अंबिया अल्लाह रब्बुल आलमीन जी शरीयत पहुचाई, दीन पहुचायो। यकीनन जंहिं शख़्स मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी पैरवी कई, इत्तिबा, इताअत कई, उन अल्लाह रब्बुल आलमीन जी इताअत कई। ऐं ॿियो पैगम्बर सैयदना इब्राहीम आहे, जंहिंजे तरीक़े ते हलण जे लाइ अल्लाह साईं पूरी उम्मत खे ख़िताब कयो त इब्राहीम जी पैरवी कयो। इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी वॾे में वॾी ख़ूबी कहिड़ी हुई? इंतिहाई ज़्यादा अल्लाह ताला जी तौहीद जी दावत ॾियणु। पंहिंजे घर खां तौहीद जी शुरूआत कयूं। हर इंसान ख़ताकार आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे जामे तिरमिज़ी जी, कुल्लु बनी आदम ख़ताऊन व ख़ैरुल ख़ताईन तव्वाबून। फरमाई त हर इब्ने आदम ख़ताकार आहे, गुनाहगार आहे, पर उहो गुनाहगार जेको तौबा ऐं इस्तग़फ़ार करे, उहो सभिनि गुनाहगारनि में बहितरीन मख़लूक ऐं बहितरीन शख़्स आहे। जेको अल्लाह खां तौबा करे, इस्तग़फ़ार करे, गुनाह ते इसरार न करे, बार बार साॻिया गुनाह न करे, अल्लाह खां तौबा इस्तग़फ़ार करे, उहो बहितरीन शख़्स आहे। हीअ आम गुनाहनि जी ॻाल्हि आहे, पर हिकु वॾो कबीरा गुनाह नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां सवाल कयो वियो, अय्यु ज़म्बि आज़म, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां वॾो कबीरा गुनाह छा आहे? पाण फरमायो अन तजअल लिल्लाहि निद्दन व हुव ख़लक़क, तूं पंहिंजे रब सां शरीक करी, तुंहिंजे रब तोखे पैदा कयो
जंहिं रब तोखे पैदा कयो उन सां तूं शरीक करी शिरक करी, इहो सभ खां वॾो ऐं कबीरा गुनाह आहे। हुकूकुल्लाह में सभ खां वॾो इहो गुनाह आहे। अल्लाह जो शरीक बणाइणु, अल्लाह रब्बुल आलमीन जो शराकतदार मुक़ररु करणु। जीअं सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो ख़ानदान मुकम्मल तौर ते बुतनि जी पूॼा करण वारो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं कुरैशिन ते मबूस कया विया पूरी उम्मत जे लाइ, पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेको ख़ानदान हो कुरैशी, उहे वरी बि अल्लाह खे मञंदा हुआ, वरी बि अल्लाह रब्बुल आलमीन खे रब मञंदा। क़ुरान में तज़किरो मौजूदु आहे। अल्लाह से फरमाया, उन्हनि खां पुछो ये आसमान कंहिं ठाहिया, ज़मीनूं कंहिं ठाहियूं, बारिशूं मींहुं कंहिं थो वसाए? इहे फ़ौरन चवंदा अल्लाह ई आहे जेको बारिशूं वसाए थो, जंहिंजी ज़मीन जी मिल्कियत अल्लाह जी आहे, आसमान जी मिल्कियत अल्लाह जी आहे। पर इहे जेके बुत आहिनि, इहे अल्लाह जा औलिया आहिनि, इहे असांखे अल्लाह जे वेझो कंदा। इन करे असां बुत ठाहिया आहिनि, इन्हनि जी पूॼा इन करे था कयूं। पर हक़ीक़त में अल्लाह रब्बुल आलमीन उहो ई आहे जेको सभिनि जो ख़ालिक ऐं मालिक आहे। पर इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम जी इहा हालत थी वई जो अल्लाह रब्बुल आलमीन खे मञंदा ई कोन हुआ। चंड जी पूॼा बि कंदा, सिज जी पूॼा बि कंदा, सितारनि जी पूॼा कंदा, ऐं ख़ासि करे बुत परस्त हुआ। घणे में घणा माण्हू बुतनि जी पूॼा कंदा। सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी दावत जो हर अंदाज़ अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में बयानु कयो। फरमाई त इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम तारे खे ॾिठो, ॾिसण खां पोइ पंहिंजी क़ौम वारनि खे चई हीउ मुंहिंजो रब आहे, सिर्फ़ु सम्झाइण जे लाइ चई हीउ मुंहिंजो रब आहे। जेॾीमहिल सुबुह थी त तारो गुम थी वियो। सैयदना इब्राहीम पंहिंजी क़ौम वारनि खे चयो इहो रब नथो थी सघे, मूंखे लॻे थो रब को इन खां ॿियो आहे जेको इन जी रोशनी खे फुरियो वञे। सुबुह जे टाइम ते इहो ज़ाहिर नथो थिए, इन जो मतिलबु आहे त इहो रब नथो थी सघे। वरी टंड ते ॾिठूं त चयूं त इहो मुंहिंजो रब आहे, चमकदार आहे, हुन तारे खां वॾो आहे। पंहिंजी क़ौम खे सम्झाइण जे लाइ जेॾीमहिल चंड ग़ाइबु थियो, चई इहो रब नथो थी सघे, इन जे करे जो उहा कुवत आहे जेका इन खे बि ग़ाइबु करण वारी आहे। वरी सिज खे ॾिठूं, चई इहो मुंहिंजो रब आहे, हाज़ा अकबर, इहो ॿिन्ही खां वॾो आहे, सिज खां चंड खां वॾो आहे ऐं तारे खां वॾो आहे। जेॾीमहिल उन खे ॾिठूं, जेॾीमहिल मग़रिब जो टाइम थियो, उन महिल चयूं त इहो मुंहिंजो रब नथो थी सघे। इन्नी बरीउम मिनकुम व मिम्मा ताबुदून मिन दूनिल्लाहि, आऊं तव्हां मां बेज़ार आहियां ऐं उन्हनि माबूदनि खां बेज़ार आहियां जिन खे तव्हां अल्लाह जो शरीक था ठाहियो। जेकॾहिं मुंहिंजे रब मूंखे हिदायत न ॾिनी त आऊं खसारे वारो थी वेंदुसि, नुक़सान वारो थी वेंदुसि। यानी इहे रब थी ई कोन था सघनि, जेके ग़ाइब थी वञनि इहे रब कोन था थी सघनि। इहा तालीम पंहिंजी क़ौम खे ॾिनो त न चंड जी पूॼा कयो, न सिज जी पूॼा कयो, आतिश परस्त हुआ, बाहि जी पूॼा कंदा, सितारनि जी पूॼा कंदा। अहिड़े तरीक़े सां पंहिंजी क़ौम ताईं दावत पहुचायूं त इहे कॾहिं बि रब नथा थी सघनि। इन्हनि में इहे नुक़्स ऐं इहे ख़ामियूं आहिनि, थोरी देरि जे लाइ ज़ाहिर थियो पोइ ग़ाइब थी वञनि। उन खां पोइ सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे अक़ीदे जो अल्लाह रब्बुल आलमीन तज़किरो फरमायो त इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो पंहिंजो अक़ीदो कीअं हो। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जेॾीमहिल कुफ़ार मक्का पुछो त तव्हांजे रब जो नसब छा आहे, नऊज़ बिल्लाह, अल्लाह साईं जो नसब असांखे ॿुधा। अल्लाह रब्बुल आलमीन सूरत इख़लास नाज़िल कई। सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो, जेॾीमहिल मुशरिकीन मक्का नसब पुछो, अल्लाह से सूरत इख़लास नाज़िल कई, कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। इन पूरी सूरत में अल्लाह रब्बुल आलमीन बयान कयो अल्लाह साईं अकेलो आहे, को बि अल्लाह रब्बुल आलमीन जो शरीक सानी बराबरि न आहे, न के अल्लाह खे ॼणियो आहे, न अल्लाह रब्बुल आलमीन कंहिंखे ॼणियो आहे, यानी न औलाद आहे, न अल्लाह रब्बुल आलमीन कंहिंजो वालिदैन आहे। पर अल्लाह जो को बि नसब न आहे, अकेलो आहे, यकता आहे, अहद आहे, वाहिद आहे। त अल्लाह रब्बुल आलमीन जो को नसब न आहे। इहा मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम मुशरिकीन खे तारीफ़ ॿुधाई अल्लाह रब्बुल आलमीन जी। पर इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम कहिड़ी तारीफ़ ॿुधाई?
अल्लाह अकबर। अल्लाह से फरमाया इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम वारनि खे, उम्मत वारनि खे, रिश्तेदारनि खे सभिनि खे बरमला ऐलान करे ॿुधायो कि बुतनि जी पूॼा करण वारो, चंड जी पूॼा करण वारो, सिज जी पूॼा करण वारो, तारनि जी पूॼा करण वारो, बाहि जी पूॼा करण वारो, चमक जी पूॼा करण वारो, रोशनी जी पूॼा करण वारो मुंहिंजो रब केरु आहे, मूंखां ॿुधो। फरमाया अल्लज़ी ख़लक़नी फ़हुव यहदीन वल्लज़ी युतइमुनी व यस्कीन व इज़ा मरिज़्तु फ़हुव यशफ़ीन वल्लज़ी युमीतुनी सुम्मा युहयीन वल्लज़ी अत्मउ अन यग़फ़िर ली ख़तीअती यौमद्दीन। फ़ौरन पंहिंजे अक़ीदे जो इज़हार कयो। सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम मुनाज़रे जे दौरान पंहिंजी क़ौम वारनि खे ॿुधाए पियो मुंहिंजो रब, मुंहिंजो ख़ालिक़ उहो आहे जंहिं मूंखे हक़ीक़त में पैदा कयो आहे, उहो ई मुंहिंजो रब आहे जंहिं मूंखे सिधे रस्ते जी हिदायत ॾिनी आहे। अॻिते फरमायूं त उहो ई मुंहिंजो रब आहे जेको खाराइण वारो आहे, प्यारण वारो आहे, उहो ई मुंहिंजो रब आहे। जेॾी महिल आउं मरीज़ थियां, बीमार थियां, उहो ई रब मूंखे शिफ़ा ॾियण वारो आहे। उहो ई रब आहे जेको मूंखे मौत बि ॾींदो ऐं सुभाणे क़यामत जे ॾींहुं दुबारा मूंखे ज़िंदगी अता कंदो। उहो ई रब आहे मुंहिंजो जंहिंमें मुंहिंजी उमेद आहे त क़यामत जे ॾींहुं मूंखे माफ़ करे जन्नत में दाख़िला ॾींदो। सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम जे साम्हूं अक़ीदो बयानु कयो ऐं यकीनन हक़ीक़त में इहो ई अक़ीदो आहे। इहा उहा दावत आहे जेका हर पैगंबर सभ खां पहिरीं बयानु कई। दीन जा मामलात, शरीयत जा मामलात, अहकाम मसाइल, उहे पोइ सभ खां पहिरीं अल्लाह से फरमायो हर पैगंबर जी दावत कहिड़ी हुई? दावत तौहीद जी हुई। केॾो वॾो मामिलो आहे, सोचणु घुरिजे। तौहीद परस जेको हूंदो आहे उहो मुहबत तौहीद परस सां कंदो आहे। ईमान वारो जेको हूंदो आहे उनजी मुहबत बि ईमान वारे सां हूंदी आहे। तौहीद वारो जेको हूंदो आहे रिश्ता, लाॻापा, मुहबतूं, तालुकात बि तौहीद वारे सां रखंदो आहे। जेकॾहिं तौहीद वारो न आहे, तौहीद में कमज़ोरी आहे, त पोइ इहे शयूं ख़बर ॿुधाईंदियूं त इन जो ईमान कमज़ोर आहे। जेको रिश्ता नाता जोड़े मुशरिकनि सां उन जे ईमान में कमी आहे। उनखे सोचणु घुरिजे त अल्लाह रब्बुल आलमीन जेके पैगंबर मोकिलिया उन्हनि जी पहिरीं दावत तौहीद जी, केॾो वॾो मामिलो आहे जंहिंजे करे अल्लाह साईं सभ खां पहिरीं तौहीद जी दावत ॾिनी। जेॾी महिल आदम अलैहिस्सलाम खे पैदा कई, उन खां पोइ आदम खां पोइ सैयदना नूह अलैहिस्सलाम, उन्हनि जे दरमियान 10 सदियूं गुज़रियूं। 100 साल इहे गुज़री वियूं। उन खां पोइ सैयदना नूह अलैहिस्सलाम जी क़ौम में शिरक शुरू थियो। उन खां पहिरीं शिरक मौजूदु कोन हो काइनात में। सभई मुवाहिद हुआ, मुशरिक मौजूदु कोन हुआ। उन क़ौम में अल्लाह साईं मुख़्तसर बयानु कयां, क़ुरान मजीद में अल्लाह से बयानु कयो। उन क़ौम में छा थियो? उन जी क़ौम वारनि मूर्तियूं ठाहियूं। शैतान उन्हनि जे दिलि में इहा ॻाल्हि विधी, दिमाग़ में इहा ॻाल्हि विधी त जेके तव्हांजा साले माण्हू दुनिया मां हलिया विया, नेक वली जेके उहे हलिया विया, उन्हनि जा फ़ोटू ठाहे, उन्हनि जूं सूरतूं ठाहे लॻाए छॾियो, रखी छॾियो। छो जो जेॾी महिल तव्हां उन्हनि खे ॾिसंदो तव्हांखे शौक़ु थींदो इबादत करण जो। त क़ौम वारनि खे ख़बर न पई त शैतान जो मकरो फ़रेब आहे, हीअ शैतान जी दावत आहे। उन्हनि चयो इहो आइडियो सुठो आहे, ठाहे मूर्तियूं रखी छॾियूं, ॾिसनि पिया उनखे, इबादत कंदा। पर जेॾी महिल हलिया विया दुनिया मां, उन्हनि जी औलाद आई, पोयां जेके आया, अॻिते हली उन्हनि जी नस्ल में शिरक पैदा थी वियो। चई इहे मूर्तियूं ठाहियूं, उनखे सिजदो बि करणु लॻी विया ऐं उन्हनि जी पूॼा बि करणु लॻी विया, यानी शिरक शुरू करे छॾियूं। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन सैयदना नूह अलैहिस्सलाम खे पैगंबर बणाए मोकिलियो। त सभ खां पहिरीं सभु अंबिया जी दावत तौहीद हुई। त सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम पूरी दुनिया खे इहो पैगाम ॾिनो त तौहीद जी दावत मुकम्मल ऐं मुक़दम आहे। को ख़तीब हुजे, को वाज़ नसीहत करण वारो, उनखे बि घुरिजे इब्तिदा करे नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम, पहिरीं अल्लाह जी तारीफ़ करे, पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़े। इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरु, सभ खां पहिरीं अल्लाह जी तारीफ़। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ करण वारे जी दुआ ॿुधी उनखे घुराए नसीहत कयूं, जो पहिरीं अल्लाह जी तारीफ़, पोइ मुंहिंजी ज़ात ते दुरूद, पोइ पंहिंजूं हाजात ऐं पंहिंजूं परेशानियूं।
हर पैगंबर तौहीद के मुक़द्दम रखियो, अल्लाह जी ज़ात के मुक़द्दम रखियो। तो सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम जी तौहीद जी दावत अक़ीदो बयान कयूं, इहो ई अक़ीदो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हो। इहो ई अक़ीदो हर उन मुवाहिद शख़्स जो आहे, हर उन मोमिन शख़्स जो आहे जेको इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आणण वारो आहे। पर यादि रखिजो, अल्लाह से क़ुरान मजीद में फरमाए थो, सूरत यूसुफ में फरमाए, वमा युमिनु अक्सरुहुम बिल्लाहि इल्ला वहुम मुशरिकून। अल्लाह साईं जे ज़ात ते ईमान आणण वारा उन्हनि मां बि माण्हू कुझु मुशरिक थी वेंदा आहिनि, अल्लाह सां शिरक करण वारा बणिजी वेंदा, शिरक करण वारा बणिजी वेंदा आहिनि। अॼु ॾिठो वञे त इहा ॻाल्हि आम आहे, तावीज़ात आम पढ़ियल लिखियल माण्हू तावीज़नि जे पोयां। नबी अलैहि यादि रखिजो उसूल, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं शख़्स धाॻो टंगियो, हदीस जा साफ़ लफ़्ज़ ऐं साफ़ माना, जंहिं शख़्स धाॻो या का तंद वग़ैरह टंगी, फरमायो त उन शिरक कयो अल्लाह जी ज़ात सां। पोइ आम लफ़्ज़नि जो माना इहो आहे त उन धागे जे अंदरि चाहे क़ुरान जो आयत हुजनि, चाहे हदीस हुजनि, चाहे दुआऊं हुजनि, जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम धागे खे टंगण ई शिरक करार ॾेई छॾियो त पोइ इहो शिरक आहे। चाहे को दावा करे त मूं क़ुरान लिखियो आहे, चाहे को दावा करे त मूं हदीस लिखी आहे, चाहे को दावा करे त मूं आयत क़ुरानी लिखी आहे, फ़लां लिखियो आहे, फ़लां लिखियो आहे, मूं हुरूफ़ मुक़त्तात लिखिया आहिनि, अलिफ लाम मीम, ये अल्फाज मूं लिखिया आहिनि, फ़लां फ़लां, पर यकीनन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस जे मुताबिक़ शिरक आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ी क़ौम आई, 10 अशख़ास आया बैत जे लाइ, उन्हनि जे हथनि में कड़ा पातल हुआ। पाण फरमायो, अहिड़नि शख़्सनि सां आउं न मिलंदो आहियां, न गुफ़्तगू कंदो आहियां, परे वञी उन्हनि पंहिंजे हथनि खे साफ़ कयो, कड़ा बड़ा लाइ उछलाए छॾियूं, पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा मुलाक़ात जे लाइ आया। यादि रखिजो, सभ खां वधीक जेके बेज़ार शख़्सियतूं शिरक खां, उहे अंबिया किराम आहिनि। चाहे केॾी उम्मत वारनि तकलीफ़ूं पहुचायूं, पर कॾहिं बि कंप्रोमाइज़ मामला तौहीद में न कयूं, तौहीद जे मामले में कॾहिं बि न झुकिया, ऐं न कंहिंखे दावत ॾिनो त का तौहीद जे मामले में नरमी ॾेखारियो। हमेशह तौहीद जे मामले में सभ खां आला अफ़ज़ल, आला अतम रुतबे वारा अंबिया किराम हुआ। इन करे जो अल्लाह से फरमायो, सभ खां पहिरीं तौहीद जी दावत पुॼाइण जे लाइ असां पैगंबरनि खे मोकिलियो आहे। त सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी तौहीद जे करे सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे बाहि में उछलायो वियो। क़ौम वारनि बाहि तयारु कई। क़ुरान मजीद में नक्शो अल्लाह रब्बुल आलमीन बयानु कयो, अहादीस में मौजूदु आहे। क़ौम वारा जेॾी महिल विया पे मेले ते, साल में हिकिड़ो उन्हनि जो मेलो थींदो, जीअं अॼुकल्ह उर्स मेला थींदा आहिनि। अल्लाह से मुसलमाननि खे हिदायत ॾे, उहे मुसलमान पुराणी क़ौमुनि जे तरीक़नि ते, जेके पंहिंजी अयाशी जे लाइ, पंहिंजे दिलनि खे ऐं पंहिंजी ख़्वाहिशात नफ़्सियानी खे पूरो करण जे लाइ मेलनि में शिरकतूं कंदा आहिनि। पोइ इन क़ौमुनि जो बि इहो हाल हो त मस्ती मज़ाक ऐं पंहिंजी ख़्वाहिशात खे पूरो करण जे लाइ ग़लत मलत मख़लूत मेला लॻाईंदा हुआ, में औरतूं बि हूंदियूं, मर्द बि हूंदा, उन मेलनि में शिरकतूं कंदा। इन क़ौम वारनि जो बि हिकिड़ो मेलो हो जेको साल में लॻाईंदा हुआ, ईद करे उहो मेलो लॻाईंदा हुआ। उते वञी हर क़िस्म जूं फ़हाशियूं ऐं बुरायूं कंदा हुआ। जेॾी महिल उते विया, सैयदना इब्राहीम थोरो गॾु वियो, वरी वापसी मोटी आयो। जेके उते मौजूदु आहे उन्हनि खे छा चई, तल्लाहि लअकीदन्ना अस्नामकुम बअद अन तुवल्लू मुदबिरीन, कि अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, आऊं इन्हनि खे चिकना चूर करे छॾीनि जेके इन्हनि बुत बणाया आहिनि। बादन तुवल्लू मुदबिरीन, इन्हनि जे अचण खां अॻे जेॾी महिल ईंदा त इन्हनि खे ख़बर पवंदी त इहे माबूद आहिनि इन्हनि जा, जेके पंहिंजी बि हिफ़ाज़त नथा करे सघनि। क़ौम वारा मेले जे लाइ विया हलिया, मेले में मस्जिद में मगल आहिनि। सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम भञणु शुरू कयो आहे, तोड़े चिकना चूर करे छॾी उन्हनि जे सभिनि बुतनि खे।
जेॾीमहिल क़ौम वारा आया अची परेशान थी विया, जेके मौजूदु माण्हू हुआ जिन जे साम्हूं सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम इहो चयो हो त अल्लाहि लाक़ीदन्न असनामकुम, उहे मौजूदु हुआ। उन्हनि चयो जेको नौजवान छोकिरो आहे जेको दावा वॾा थो करे, इन छोकिरे नौजवान चयो हो त जेॾीमहिल ई वेंदा त तबाही बर्बाद करे छॾीनि इन्हनि जे बुतनि खे। सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जेॾीमहिल ईअं करे छॾियो, क़ौम वारनि खे ॾेखारे छॾी। यादि रखिजो, अल्लाह जी तौहीद वारो शख़्स, अल्लाह सां मुहबत करण वारो शख़्स, ईमान रखण वारो शख़्स मख़लूक न दोस्त जी परवाह कंदो, न ख़ानदान वारनि जी परवाह कंदो, न क़ौम वारनि जी परवाह कंदो, कंहिंजी परवाह न कंदो। जे डिॼंदो त सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात खां, उन करे एॾी ईमानी गैरत मज़बूत हुई। सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जेॾीमहिल क़ौम वारनि ॾिठो, चयो हाणे काठियूं गॾु कयो, हाणे हिनखे सज़ा ॾियणी आहे। एतिरी बेवकूफ़ क़ौम, एतिरी जाहिल क़ौम, ॾिसनि पिया तबाह थी विया सभु बुत। पोइ छा था चवनि, चई टाइम आहे वंसुरु आलिहतकुम, पंहिंजे बुतनि जी, पंहिंजे महबूदनि जी मदद कयो। चयो पंहिंजे महबूदनि जी मदद कयो। एतिरे क़दुरु अल्लाह से फरमाए, मुशरिक जेको हूंदो आहे न, जंहिंमें ईमान न हूंदो आहे, जेको तौहीद वारो न हूंदो आहे, उन खां वधीक को बेवकूफ़ दुनिया में आहे ई कोन। इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे। सैयदना इब्राहीम तबाह करे छॾियो बुतनि खे, उन खां पोइ बि अचनि पिया वंसुरु आलिहतकुम, चवंदा पंहिंजे बुतनि जी मदद कयो। अल्लाहु अकबर, एतिरे क़दुरु जाहिल, पंहिंजे बुतनि जी मदद कयो। बुतनि खे जंहिंखे महबूद सम्झो था, ईअं हुजणु घुरिजे त उहो तव्हांजी मदद कनि, तव्हां उन्हनि जी पूॼा बि कयो, उन्हनि जी मदद कयो, त पोइ रब कीअं थिया? कॾहिं कोन था थी सघनि रब। पंहिंजे बुतनि जी मदद कयो। पूरी क़ौम वारा जाहिल हुआ, एतिरे क़दुरु जाहिल जो औरतूं उन दौरान जेके बीमार थींदियूं हुयूं, बीमार थियण खां पोइ जेॾीमहिल बीमार थींदियूं बुतनि खां इल्तिजा कंदियूं त असांखे ठीकु कयो, चाक कयो। जेॾीमहिल असां चाक थी वञूं त असीं बि काठियूं गॾु कंदासूं इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी बाहि जे लाइ। औरतुनि जा इहे लफ़्ज़ हुआ, चवंदियूं त ठीकु थियूं, असांखे ठीकु कयो, बुतनि खे इल्तिजा कंदियूं, दुआऊं घुरंदियूं। पर जेॾीमहिल बाहि तयारु थी वई सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे उन में उछलाइण जो वक़्तु अची वियो। कुझु रिवायतुनि में अचे थो त सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अज़ीम पैगम्बर खे बरहना कयो वियो। सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो लिबास लाहे छॾियूं, बरहना कयूं। उन खां पोइ बाहि में था उछलाइनि। ही बाहि कई महीननि ताईं काठियूं गॾु करे ॿारी वई हुई, वॾी महिनत करे हिननि बाहि ॿारी। सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेॾीमहिल बाहि में उछलायूं त उन खां पोइ छा थियो, इंतज़ार बि कयूं, ख़ुशि बि थिया क़ौम वारा। वालदेन जेके क़ौम वारा सभु ख़ुशि आहिनि, छो जो जाहिल हुआ। उन्हनि चयो जेको असांजे महबूदनि जो दुश्मन आहे उनखे असां सज़ा पिया ॾियूं। सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन वक़्तु कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कया? सही बुखारी जी हदीस आहे। सैयदना इब्राहीम फरमायो, हस्बी अल्लाह, हस्बी अल्लाह, मुंहिंजो रब मुंहिंजे लाइ काफ़ी आहे। न बाहि खां ॾियण वारो आहियां, न क़ौम खां ॾियण वारो आहियां। जेॾीमहिल सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे बाहि में उछलायो वियो आहे, उछलाइण खां पोइ सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम वारा ख़ुशि पिया थियनि, असां इब्राहीम खे उछलाए छॾियो। अल्लाह रब्बुल आलमीन उन वक़्तु ऐलान कयो, या नारु कूनी बरदं व सलामन अला इब्राहीम, ए बाहि थधी थी वञे इब्राहीम ते। छो एॾी वॾी अल्लाह रब्बुल आलमीन रहमत कई सैयदना इब्राहीम ते? इन जे करे जो बुतनि खां बेज़ार हुआ, पंहिंजे रब जा अकेले रब जी इबादत करण वारा हुआ। अल्लाह से इन मुश्किल घड़ी में सैयदना इब्राहीम जी मदद कई। सही सालिम सलामत जेॾीमहिल बाहि मां ॿाहिरि आया, माण्हू ॾिसी करे ॾिसनि था इब्राहीम मुस्कुराए पियो। इब्राहीम छा आहे मसलो, छाजे लाइ पियो मुस्कुराई? क़ौम वारा परेशान, एतिरा ॾींहं बाहि में रहण खां पोइ जेॾीमहिल ॿाहिरि आयो आहे मुस्कुराए रहियो आहे। इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम त मुखातब था थियनि, पंहिंजी क़ौम वारनि खे चए थो, अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, इन खां पहिरीं जेका मुंहिंजी ज़िंदगी गुज़री आहे ऐं इन खां पोइ आउं सम्झां थो एतिरो सुकून मूंखे हासिलु न थींदो जेतिरो सुकून बाहि जे मच जे विच में हो। अल्लाहु अकबर। सैयदना इब्राहीम फरमाया, एतिरो सुकून न ज़िंदगी में मूं पहिरीं ॾिठो, न ज़िंदगी बाद में आउं सम्झां थो एतिरो मूंखे सुकून मिलंदो। मुंहिंजी त ख़्वाहिश इहा ई हुई मुंहिंजी ज़िंदगी उते पूरी थी वञे।
सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम के अल्लाह रब्बुल आलमीन इहो इनाम ॾिनो तौहीद जे करे, अक़ीदे जे करे, पंहिंजे रब सां मुहबत जे करे, महबूदाने बातिला खां नफ़रत जे करे। इहो मक़ाम, इहो मर्तबो सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम खे मिलियो। जेॾी महिल इहो मामिलो थी वियो, अॻिते मामिलो हाणे अञा वधी वियो। इन मामले खां पोइ नमरूद सां मुक़ाबिलो थियो, क़ौम वारा शर्मिंदा थी विया त हाणे इब्राहिम खे असां वॾो नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कई, पर कुझु कोन थियो इब्राहिम खे। हाणे शर्मिंदा थी विया, नमरूद मुक़ाबिलो कयो, चई आऊं वई इलाह आहियां, आऊं वई महबूद आहियां, नऊज़ बिल्लाह। इहो कंहिं चयो? नमरूद, वक़्त जो फ़िरऔन। इहो शख़्स इहे लफ़्ज़ थो चए सैयदना इब्राहिम। इहो शख़्स केरु हो? पूरी दुनिया ते हुक्मरानी करण वारो। तारीख़ में ॾिसंदो त 4 शख़्सनि जिन पूरी दुनिया ते हुक्मरानी कई। हिकु ज़ुल्करनैन, सूरत कहफ़ में ज़िक्र आहे, जे याजूज माजूज जे साम्हूं दीवार खड़ी कई, भित ठाहे उन्हनि खे रोके छॾी अल्लाह जे हुक्म सां। उन ज़ुल्करनैन खे अल्लाह साईं पूरी दुनिया जी बादशाही ॾिनी। ऐं ॿियो सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम, उहो पूरी दुनिया जो बादशाह हो ऐं पैगंबर हो। ऐं 3 नंबर ते इहो नमरूद हो, जेको काफ़िर हो, मुशरिक हो, इहो पूरी दुनिया ते हुक्मरानी करण वारो। 4थे नंबर ते बुख़्त नसर, उहो पूरी दुनिया ते हुक्मरानी करण वारो। इहो काफ़िर नमरूद अल्लाह रब्बुल आलमीन सां शिरक करण वारो एॾो वॾो दावा कई। सैयदना इब्राहिम फरमायो, तूं कॾहिं बि रब नथो थी सघी, महबूद नथो थी सघी, दुनिया ते हुक्मरानी करण वारो। तौहीद वारे जी हिम्मत आहे हुनजे साम्हूं बि ॻाल्हाइण। तूं हुक्मरानी नथो करे सघी। हुक्मरान बादशाह हक़ीक़त में अल्लाह जी ज़ात आहे। पंहिंजे क़ैदियुनि खे घुराए हिकिड़े खे मारे छॾियईं, हिकिड़े खे छॾे ॾिनई, चई हाणे ॾिस हाणे केरु हुक्मरान आहे। चई तॾहिं बि तूं कोन थो थी सघीं। अल्लाहु अकबर। एतिरो बेवकूफ़ जेॾी महिल मुक़ाबिलो पियो करे, सोचे कोन थो त हीअ अल्लाह जो मोकिलियल पैगंबर आहे, जेकॾहिं हिन सां मुक़ाबिलो कंदुसि कॾहिं बि कामयाबु नथो थी सघां, छो जो अल्लाह जो पैगंबर आहे। इन जे मदद, अल्लाह जी मदद गॾु आहे। अल्लाह से पंहिंजे पैगंबरनि जी मदद कंदो आहे। जेॾी महिल दावा कई, अल्लाह से फरमाए इब्राहिम हाणे सवाल करीसि, हाणे ॾिसूं था त हिन हिम्मत ऐं हिन जी बादशाही ॾिसूं था कीअं थो जवाबु ॾे। अल्लाह से क़ुरान मजीद में फरमायो, सूरत बकरा में तिलकर रसुल पारो आहे, 2 पारे में 2 रुकू में फरमाई त जेॾी महिल अलम तर इलल्लज़ी हाज इब्राहिम अलैहिस्सलाम दा मुक़ाबिलो पियो हले, उन में छा थियो? सैयदना इब्राहिम फरमायो रब्बी अल्लज़ी युही व युमीद क़ाल अना उही व उमीद क़ाल इब्राहिम इन्नल्लाह यअती बिश्शम्सि मिनल मशरिक़ फ़अति बिहा मिनल मग़रिब फ़बुहित अल्लज़ी कफ़र वल्लाहु ला यहदिल क़ौम अज़्ज़ालिमीन। त हाणे हिनखे चओ त सिज जेको अल्लाह जी मख़लूक़ आहे, इहा अल्लाह जी वॾी मख़लूक़ आहे, अल्लाह जी ज़ात जी वॾी निशानी आहे। इहो मशरिक़ खां तुलू थो थिए, जेकॾहिं ताक़त आहे हिनखे ग़ुरूब वारी जॻह सां हिनखे तुलू करे ॾेखारे त हिनखे रब मञो। ॾिसो छा थो जवाबु ॾे। फरमाए फ़बुहित अल्लज़ी कफ़र वल्लाहु ला यहदिल क़ौम अज़्ज़ालिमीन। काफ़िर चुप थी वियो, ख़ामोश थी वियो, ज़बान हुनजी कटिजी वई, बंदि थी वई, जवाबु न ॾेई सघियो। फरमाए त अहिड़े तरीक़े सां असां ज़लील कंदा आहियूं, रुसवा कंदा आहियूं ऐं हिदायत न ॾींदा आहियूं ज़ालिमनि खे। उहो ज़ालिम हो, ज़ुल्म करण वारो, बाहि में इब्राहिम खे उछलाइण वारो, कई माण्हुनि खे बिला वजह क़त्ल करण वारो, ज़ालिमनि खे हिदायत बि कोन मिलंदी आहे। त अल्लाह रब्बुल आलमीन ईअं पंहिंजे पैगंबर जी तौहीद जे मामले में मदद कई। इहो मामिलो बाहि खां पोइ थियो, पर बाहि खां पोइ जेको ॿियो मामिलो थियो, उहो मामिलो इहो थियो त हुन पंहिंजे पीउ खे दावत ॾिनी। सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे वालिद खे दावत थो ॾे, तौहीद जी दावत। अल्लाह से क़ुरान मजीद में फरमायो वज़्कुर फिल किताब इब्राहीम इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या। ज़िक्र कयो क़ुरान मजीद में मौजूद आहे इब्राहीम जो, अल्लाह जो सच्चो पक्को पैगंबर हो, रसूल हो। इज़ क़ाल लि अबीही या अबति लिम तअबुदु मा ला यस्मउ वला युबसिरु वला युग़नी अन्का शैया। पंहिंजे वालिद खे मुखातिब थी करे थो चए, अब्बा जान तव्हां कंहिंजी इबादत कयो, बुतनि जी इबादत कयो, न ॿुधी सघनि था, न ॾिसी सघनि था, न तव्हांखे फ़ाइदो पहुचाए सघनि था। या अबति
इन्नी कद जाअनी मिनल इल्मि मा लम यअतिक फत्तबिनी अहदिक सिरातन सविया। ए अब्बा जान मूंखे अल्लाह रब्बुल आलमीन इल्म ॾिनो आहे, मूंखे पैगंबर बणाए मोकिलियो अथसि। फत्तबिनी अहदिक सिरातन सविया, तव्हां मुंहिंजी इबादत कयो, मुंहिंजी इत्तिबा कयो, मुंहिंजी ताबेदारी कयो, तॾहिं तव्हांखे सिधो रस्तो मिलंदो। या अबती इन्नी कद जाअनी मिनल इल्म, इहो उहो इल्मु आहे जेको अल्लाह साईं मोॾे पहुचायो, मूंखे इल्मु ॾिनई, उन जी तव्हांखे ख़बर न आहे, इहो इल्मु तव्हां वटि कोन्हे, इन करे मुंहिंजी इत्तिबा कयो। उन खां पोइ सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए थो शैतान जी पूॼा न कयो, शैतान जी पूॼा न कयो, शैतान जी इबादत न कयो, अल्लाह जी इबादत कयो। इहो शैतान अल्लाह जो बि दुश्मन आहे, अल्लाह जी बि नाफ़रमानी करण वारो आहे। सैयदना आदम सफ़ीउल्लाह खां वठी क़यामत ताईं जेके इंसान दुनिया में ईंदा सभिनि इंसाननि जो दुश्मन इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन, इहो शैतान दुश्मन आहे ऐं ख़ासि करे ईमान वारनि जो, तौहीद वारनि जो वॾो दुश्मन आहे। इन करे जो ईमान वारा जन्नत में वेंदा, तौहीद वारा जन्नत में वेंदा ऐं शैतान जी इहा ख़्वाहिश ई कान्हे जो केरु जन्नत में वञे। अल्लाहु अकबर। इहा आयत कई दफ़ा मूं पढ़ी बि हूंदी, ॿुधी बि हूंदी, दर्सन में बयान बि कई, पर कुझु ॾींहं क़बल हिकु आलिम दीन कारी खलीलुर रहमान जावेद, उनजो हिकु मख़सूस अंदाज़ आहे तिलावत करण जो, उनजो बयान ॿुधंदे जेॾी महिल इहा आयत मूं ॿुधी त मुंहिंजी अखियुनि मां ॻोढ़ा जारी थी विया। जेॾी महिल दिलो दिमाग़ सां असां क़ुर मजीद खे पढ़ूं ऐं ॿुधूं त असांजे दिमाग़ ते बि असरु थींदो, दिलि ते बि असरु थींदो। जेॾी महिल इहा मूं आयत ॿुधी त उन महिल दिमाग़ जूं दरियूं खुली वियूं त इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे पीउ खे दावत पियो ॾे। दावत कहिड़ी आहे, लफ़्ज़नि जो इस्तेमालु कहिड़ो आहे, या अबति ला तअबुदि शैतान, ए अब्बा जान शैतान जी पूॼा न कयो। इहो शैतान पंहिंजे रब जो नाफ़रमान आहे, जेको रब ख़ालिक मालिक जे पैदा कयो, जे खारायो पियारियो, जे ज़िंदगी ॾिनी, जे कई नेमतूं कयूं, हिकु नेमत जो बि इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जे एहसान खे पूरो नथो करे सघे, उहो रब ख़ालिक उन जो जेको दुश्मन आहे, उन सां तव्हांजी मुहबतूं आहिनि, उन जूं ॻाल्हियूं मञी शिरक था कयो, अल्लाह जी ज़ात खे नाराज़ था कयो, जे शैतान खे ख़ुशि कयो अल्लाह खे नाराज़ कई। वॾे में वॾो शिरक, वॾे में वॾो गुनाह शिरक आहे। त इन करे सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम इहा दावत ॾिनी, अकेले में वेही सोचिजो त अल्लाह रब्बुल आलमीन जो जेको दुश्मन आहे कॾहिं बि असांजो सॼण नथो थी सघे। जेको अल्लाह जो दुश्मन आहे, अल्लाह जो नाफ़रमान आहे, अल्लाह जी नाफ़रमानी करण वारो। ऐं कुझु माण्हू सम्झंदा न फ़रिश्तो हो, यादि रखिजो फ़रिश्तो कोन हो, न अॻे फ़रिश्तो हो न बाद में फ़रिश्तो हो। ला यासून अल्लाह मा अमरहुम, उलमा इन ॻाल्हि जो इनकार कयो आहे, मुफ़स्सिरनि वाज़े तौर ते बयानु कयो आहे। कुझु मुफ़स्सिर जेके मन ग़लत रिवायतूं बयानु करे उन्हनि चयो त इहो फ़रिश्तो हो, मुफ़स्सिरीन जवाबु ॾिनो त इहो फ़रिश्तो कोन हो। अल्लाह से सूरत सफ़ में तो चए ला यासून अल्लाह मा अमरहुम, फरिश्तनि जी फितरत में अल्लाह साईं कॾहिं बि पंहिंजी नाफ़रमानी नाहे रखी, कॾहिं बि अल्लाह जी नाफ़रमानी नथा करे सघनि। हीउ जिन्ननि जी मख़लूक मां हो ऐं रहंदो जन्नत में हो। इहो वाक़ियो थियो, उन खां पोइ अल्लाह साईं हिन खे तड़े छॾियो। जेकॾहिं फ़रिश्तो हुजे हा त फ़रिश्तनि सां गॾु सजदो करे हा, पर फ़रिश्तो कोन्हे। इन करे इहो शैतान मरदूद बदबख़्त, इहो दुश्मन आहे तव्हांजो बि, पंहिंजे रब जो नाफ़रमान आहे। इन जी कॾहिं पूॼा न कजो। पूॼा जो मतिलबु छा आहे त पंहिंजी ख़्वाहिशात ते हलणु ऐं शैतान, हमेशह शैतान जी पैरवी करणु। त सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम हमेशह बुतनि जी पूॼा बि कई। तॾहिं इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे दावत ॾिनी, ऐं दावत खां पोइ इहा दावत जेॾी महिल पंहिंजे वालिद खे पेश कई त उन खां पोइ उनजो वालिद घणो नाराज़ थी वियो। छो जो साम्हूं मुखातिब थी करे अखियुनि में अखियूं मिलाए तौहीद जी दावत ॾिनई त फ़ौरन उनजे वालिद छा चयो, ए इब्राहीम लअरजुमन्नक वहजुरनी मलिया, या त आउं तोखे टुकड़ा टुकड़ा करे छॾींदुसि, तोखे रजम करे छॾींदुसि क़ौम वारनि जे साम्हूं। हाणे वधीक असां में बर्दाश्त न आहे। वहजुरनी मलिया, या त तूं असांजे इलाइक़े खे, असांजी क़ौम वारनि खे छॾे हलियो वञ। सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया सौफ अस्तग़फिरु लक रब्बी,
ऐं पंहिंजे रब खां तव्हांजे लाइ दुआ कंदो रहंदुसि। पंहिंजो घर छॾे हलिया विया, हिजरत शुरू करे छॾियूं। उन खां पोइ सैयदना इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम एॾी क़ौम वारनि खे दावत ॾियण खां पोइ बैतुल्ला वारी जॻह ते पहुता। उते सैयदा हाजर अलैहिस्सलाम और सैयदना इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम मासूम ॿार आहे, उनखे पंहिंजी माउ वटि छॾे वरी विया फ़लस्तीन वारे इलाइक़े में। उते वञी पंहिंजो ॿियो पुटु जेको सैयदा सारा मां हो, इसहाक अलैहिस्सलातु वस्सलाम, उनजी उते परवरिश थी। सैयदना इस्माइल जी उते परवरिश थी। हीअ अरब ख़ानदान सॼो सैयदना इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़ानदान मां, ऐं हू ख़ानदान बि सैयदना इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़ानदान मां, यहूदिन जो ख़ानदान बि उन मां, ऐं हीअ उम्मत बि उन मां। यहूदिन इहा ई हसद कयो सैयदना इब्राहिम सां त छो इस्माइल जे ख़ानदान मां प्यारो पैगंबर मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम आयो, जे अचे हा त इसहाक जे ख़ानदान मां अचे हा। हालांकि इस्माइल ऐं इसहाक ॿई भाइर हुआ। इन हसद में ईमान न आंदो। ऐं अॼु बि यहूदी दावा था कनि त असांजो पैगंबर इब्राहिम असांजो पैगंबर हो। अल्लाह से क़ुरान मजीद में फरमायो न इब्राहिम मां कान इब्राहिम यहूदियो वला नसरानी। न इब्राहिम यहूदी हो, न इब्राहिम ईसाई हो। इब्राहिम अल्लाह जो सच्चो ऐं तौहीद परस बानो हो, ऐं न ई उहो मुशरिक हो। यहूदिन बि शिरक कयो, ईसाइन बि शिरक कयो, ऐं दुनिया में जेको शिरक करण वारो आहे उहो कॾहिं बि इब्राहिम खे पंहिंजो न करार ॾे। इब्राहिम हर उन शख़्स जो पैगंबर गुज़रियो जेको शख़्स तौहीद परस्त आहे। वॾे में वॾी नसीहत इन मामले में असांखे इहा मिली त सैयदना इब्राहिम क़ौम वारनि सां दुश्मनी कई त शिरक जे करे, पंहिंजे वालिद सां दुश्मनी कई त शिरक जे करे, पंहिंजी क़ौम वारनि खे छॾे ॾिनई त शिरक जे करे। तौहीद परस्त हो, अल्लाह जो बानो, अल्लाह जो रसूल पैगंबर हो। यादि रखिजो सैयदना इब्राहिम इहा पैगाम ॾेई छॾियो त दुनिया में रहती दुनिया में उन मुशरिक सां को बि लाॻापो न रखिजो, के रिश्ता न कजो, के मुहबतूं न कजो। जेको अल्लाह सां शिरक करण वारो आहे तव्हां सां कॾहिं बि सचो नथो थी सघे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सैयदना अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला खे मना कयो। जेॾीमहिल अबू जहल जी धीउ सां पैगाम पहुतो सैयदना अली के रिश्ते जे लाइ, सैयदना अली इज़हार कयो रिश्ते जो, चाहियूं त रिश्तो कयां, पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मोहम्मद अरबी जी न्याणी, मोहम्मद अरबी जी न्याणी ऐं अल्लाह जे दुश्मन जी न्याणी हिकिड़े घर में गॾु नथियूं थी सघनि। छो? अबू जहल अल्लाह जो दुश्मन हो। इहा नफ़रत मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे इन करे हुई जो अबू जहल मुशरिक हो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालिफ़त पूरी ज़िंदगी कई। इन करे मुशरिक शिरक खां नफ़रत हुई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। हालांकि ॿी शादी शरीयत में मना न आहे। उन खां पोइ अली रज़ी अल्लाह तआला ने ॿियूं बि शादियूं कयूं, वाज़े दलाइल इन जा मौजूदु आहिनि। पर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू जहल जी धीउ सां शादी न करणी। छो जो मुशरिक हो। रिश्ता करण महिल असांखे सोचणु घुरिजे त असां किथे पिया रिश्ता कयूं। मुशरिक त न आहे। यादि रखिजो मुशरिक सां अल्लाह जी नफ़रत आहे। जेको मुशरिक सां दोस्ती रखे ऐं जंहिंजो इहो ख़्यालु हुजे फ़िलाणो दोस्त नाराज़ थी वेंदो, फ़िलाणो रिश्तेदार नाराज़ थी वेंदो, फ़िलाणो माण्हू जंहिंजो मूं ते वॾो एतबार आहे मूंसां रिश्ते जी ॻाल्हि कई अथसि, जेकॾहिं आउं नथो रिश्तो कयां मूंखां नाराज़ थी वेंदो, हीउ मसइलो थी वेंदो, फ़िला मसइलो थी वेंदो। यादि रखिजो इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो केॾा मसइला थी वञनि पर तौहीद में लचक न ॾेखारिजो, बाहि में उछलाए वञे क़बूल कजो। तौहीद में हेठाई न ॾेखारिजो, को बि लचक न हुजे तौहीद में। जेकॾहिं क़ौम वारा कढी छॾीनि, पूरी बिरादरी हिकिड़े पासे थी वञे, तॾहिं बि मुशरिकनि सां लाॻापा न रखिजो। का बि तौहीद में लचक न हुजे। हर पैगंबर जी इहा दावत हुई, अॼु असांजी बि इहा दावत आहे। तौहीद परस्त खे पंहिंजो दोस्त सम्झो, तौहीद परस्त खे पंहिंजो सॼण सम्झो, तौहीद परस्त सां रिश्तेदारियूं बि कयो, मुहबतूं बि कयो, उन्हनि जो दावतूं बि कयो। पर जेको तौहीद परस्त न आहे मुशरिक आहे। दलील आउं पेश करे चुको आहियां। क़ुरान चए थो त ईमान वारनि में जेके मोहम्मद अरबी ते ईमान आणण वारा आहिनि उन्हनि में मुशरिक पैदा थींदा। कहिड़ा मुशरिक आहिनि? जेके दरगाहुनि ते किरियो था पवनि, सजदा था कनि, रुकू था कनि ऐं उन खां पोइ हर वक़्तु उन्हनि जी दावत में दीन जी दुश्मनी, नमाज जी दुश्मनी, इस्लाम जी दुश्मनी
दुश्मनी, मोहम्मद अरबी सां दुश्मनी, सैयदना इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जो पैगाम उनके ठुकराइण, हर पैगंबर जी दावत के ठुकराइण, ऐं सैयदना अबू बकर सिद्दीक़ खुलफाए राशिदीन उन्हनि सां नफ़रत। अॼु 24 जून ते बि हिकु बदबख़्त थियो, उन सैयदना अबू बकर सिद्दीक़ ऐं सहाबा जे बारे में शहनशाह नक़वी बकवास कई, उन्हनि जो को दीन सां ताल्लुक़ न आहे। जेॾीमहिल दीन सां ताल्लुक़ रखनि, जेॾीमहिल तौहीद परस्त थी वञनि, ईमान जो इज़हार कनि, अल्लाह सां सचा थी वञनि, गुनाह जो मामिलो अलॻि आहे, तौहीद जो मामिलो अलॻि आहे, त पोइ असांखे उन्हनि सां मुहबतूं करणु घुरिजनि, उन्हनि सां रिश्तेदारियूं करणु घुरिजनि। जेकॾहिं तौहीद में सचा न आहिनि, मुंहिंजे लाइ बि सचा न आहिनि, तव्हांजे लाइ बि सचा न आहिनि, कंहिं मुसलमान जे लाइ सचा न आहिनि। जेके बैतुल्लाह जा दुश्मन आहिनि, जेके मदीने मके जा दुश्मन आहिनि, जेके 24 कलाक जंहिंजे ज़बान ते इहे ई अल्फाज़ आहिनि, कॾहिं असांजी जान छुटंदी बैतुल्लाह जे इमामनि मां, तौहीद परस्तनि जी माण्हुनि मां जान कॾहिं छुटंदी, असांखे हुक्मरानी मिले ऐं असांजा इमाम हुजनि, फलाणो इमाम हुजे, फलाणो इमाम हुजे, इहे उन्हनि जा अल्फाज़ आहिनि, अल्लाह जे दीन जा दुश्मन आहिनि। इन करे सैयदना इब्राहिम जी दावत जो मक़सदु बि इहो आहे त क़यामत ताईं शिरक वारे माण्हू सां कॾहिं मुहबत न कजो। अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे ऐं तव्हांखे सही माना में क़ुरान हदीस सम्झण ऐं ज़िंदगी उन जे मुताबिक़ गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दाअवाया अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तग़फिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। सैयदना इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत मां हिकु इहो मामिलो बि आहे जो सैयदना इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में अल्लाह से फरमायो, व इज़ इब्तला इब्राहिम रब्बुहु बिकलिमातिन फअतम्महुन्न। सैयदना इब्राहिम के जॾहिं बि अल्लाह रब्बुल आलमीन आज़मायो त उन आज़माइश में पूरा अची विया, फ़ौरन आज़माइश में सब्र कयूं। त यकीनन रिश्तेदारी जा जेके मामला हूंदा आहिनि, न्याणियुनि जा रिश्ता, इन में बि इंसान जे लाइ वॾी आज़माइश आहे, वॾी आज़माइश आहे, वॾी परेशानी आहे। अल्लाह साईं ॿिए मक़ाम ते फरमाए थो, सभ खां वधीक जेको अल्लाह साईं आज़माए सो तव्हांखे उन मुहबत वारे रिश्तनि सां, जेके तव्हांजी औलाद आहे, उहे मुहबत आहे उन्हनि सां, उन जो रिश्तो न थिए त इंसानु परेशान थींदो आहे। तॾहिं इहा आज़माइश आहे, इन आज़माइश में सब्र कयो, अल्लाह साईं बहितर को पैगाम मोकिले छॾींदो, पर जल्दी करण जी का ज़रूरत न आहे। ऐं ॿी दावत सैयदना इब्राहिम जी, इज़ काल लहू रब्बुहु अस्लिम काल अस्लमतु लिरब्बिल आलमीन। जॾहिं बि अल्लाह साईं इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खे इहो फरमायो, इब्राहिम तूं पंहिंजे रब जी पैरोकारी कर, काल अस्लमतु लिरब्बिल आलमीन। अल्लाह साईं फरमायो, मुंहिंजे इब्राहिम हर वक़्तु ईअं चयो त ए अल्लाह आऊं पाबंद आहियां तुंहिंजी पैरवी करण जे लाइ। इहे सभु ॻाल्हियूं ॾिसण खां पोइ असांखे इहो लफ़्ज़ जुमिलो क़ुरान मजीद में थो मिले, इहा आयत क़ुरान मजीद में थी मिले, व इब्राहिम अल्लज़ी वफ़ा। इब्राहिम उहो पैगंबर आहे जे हर मौक़े ते पंहिंजे रब सां वफ़ादारी कई, हर मामले में जॾहिं अल्लाह जी इताअत असां कंदासीं ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जी तौहीद खे सभ खां मुक़दम रखंदासीं, यकीनन अल्लाह रब्बुल आलमीन इहो ई फरमाईंदो फ़रिश्तनि सां त मुंहिंजे बाने मूं सां वफ़ादारी कई आहे। अल्लाह रब्बुल आलमीन सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।